नाज़िम दरगाह पीर सईद गुलाम शाह लिखियाई से सालियाना उर्स जारी है। वधीक तफसील हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, इन वक्त असीं जो कराजी दे गुलाब शाह मेले ते मौजूद आहियूं। गुलाब शाह मेले उर्स मुबारक ते जेको हिते आयल जेके मलया शौक़ीन ऐं मेलाई जेके हिते आया आहिनि परे परे सिंध खां जेके हिते मेले ते अचनि था पिया गुलाब शाह जे मेले ते अचो त उन्हनि खां वधीक मुखातिब थियूं त धरती टीवीअ सां कहिड़ा वीचार हली रहिया आहिनि। मेले ते माण्हू ईंदा आहिनि ओड़े पाड़े जा, गबड़ जा, अगड़ा, राजी देरो, मेरो, माताड़नि जा माण्हू अचनि था, ख़रीदारी कनि था। माशाअल्लाह रोज़ी सही आहे। ये साल कारोबार भी थींदो, रोज़ी भी थींदी। अल्लाह मालिका महांगाई बि ॾिसो था उरूज ते आहे, तमामु महांगाई पा बसि मिड़ई कमु हले थो। अल्लाह मालिका सिंध जा असां वटि तक़रीबन भले में भल पहलवान हिते विड़ी विया आहिनि, मुक़ाबला करे विया आहिनि। भरपूर मुक़ाबला थींदा आहिनि ऐं तमामु पाड़े ओड़े जा माण्हू सुठो लुत्फ़ हमदो थींदा आहिनि। चवंदा आहिनि अहिड़ा मेड़ाका थींदा रहनि। महांगाप भी आहे, उनजे बावजूद भी माण्हू खे शाबत सां ख़रीदारी कनि था पिया। हिननि जी बि रोज़गारी आहे सुठे तरीक़े सां। अल्हम्दुलिल्लाह चौथो ॾींहुं मेले खे सुठे तरीक़े सां हले पियो। मुलाक़ड़ा महफ़िलियूं इहो जेको असांजो हाल आहे। जलेबियूं सभु चीज़ आहे, जेका बि शइ आहे माण्हू खाए पीए थो, घुमूं फिरूं था, मज़ो वठूं था, सभु शइ जो मज़ो सुकून था वठूं। तमामु घणो मेले में मज़ो आहे। मलाखड़ा सुठा थी रहिया आहिनि, तमामु घणा माण्हू अची रहिया आहिनि असांजे मेले में। हितां असांजे खाइण जे हिसाब सां, माण्हुनि जे खाइण जे हिसाब सां तमामु घणो बूड़ो ऐं जलेबी, तमामु घणी सुठी जलेबी ठहंदी आहे। कैमरामैन फैसल मेमन सां गॾु ख़ालिद खोड़ो, धरती टीवी न्यूज़, राज़ी दरो। नाज़रीन से गॾु बुलेटिन पे पहुतो वधीक ख़बरनि या अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।